नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में हिंगुरजा हाउस ते सिफ़ाफ खिपरो जी चूंड जे सिलसिले में अहम गॾिजाणी थी गुज़री है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो खिपरो में मुमताज़ बोज़दार पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, असां अॼु मौजूदु आहियूं हिंगुरजा हाउस खिपरो ते, जिते सिंध पीपल्स स्टूडेंट फेडरेशन जी चूंडनि जे सिलसिले में हिकिड़ी गॾिजाणी हलंदड़ आहे। अचो त ॿुधूं त हिते जेके नौजवान उम्मीदवार आया आहिनि फार्म पिया भराइनि, उन्हनि जो छा चवणु आहे। फार्म भरायो असीं मज़दूर आहियूं, मज़दूरी कंदा आहियूं। जेको लिखियो पियो उन लाइ भरायो, कुझु को ॾींदा एनजीओ जे तरफ़ां। इंचोस जे लाइ आया आहियो? न, यूपीएसएफ जे तरफ़ां। छा जे तरफ़ां? नालो त कोन? पीपल्स स्टूडेंट फेडरेशन जे तरफ़ां। अच्छा, पीपल्स स्टूडेंट। कहिड़े उहिदे जे लाइ भरायो फार्म? उहो यादि कोन्हे? जेके हुजे याद न पढ़ी कोन, पढ़ो कोन था? जेके यादि हुजे उन सां कुझु असांखे कोन्हे नालो ख़बर। छा आहे तुंहिंजो? नाले खे छॾे ॾिठो अॻिते वञी। अच्छा, ही तव्हां कहिड़े उहिदे जे लाइ फार्म भरायो? साईं, ही शागिर्द तहरीक स्टूडेंट फेडरेशन में असां जनरल सेक्रेटरी ते फॉर्म भरायो आहे। कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? ऐं साईं इंटर करे वेठो आहियां। ऐं लॉ बि कयो, अधु में छॾियोसीं, बाक़ी हाणे हींअर पढ़ूं कोन था, बाक़ी इंटर करे वेठा आहियूं। कहिड़े उहिदे जे लाइ फार्म भरायो? नायब सदर थे सर। नायब सदर जे जी हाँ भाई। सिटी तलको थे। अच्छा, पढ़ंदा आहियो? जी फर्क आयो पढ़ो कोन था? जी ना इंटर कयो विलेज काज़ी में भी दर्स मथों लगा केरु आहीं? तो दर्स आया हिते छा जे लाइ आयो? सर इतने तंजीमी करने आया। कहिड़ी तंज़ीम में? ये ताल के नाम से। तालके सदर जे लाइ? जी जी न ताल कहिड़ी तंज़ीम जो नालो हूंदो न? तंजीम नायब सदर। तंज़ीम जो नालो छा आहे जंहिंमें तव्हां? अरे सर नालो जा विसरी घुरो। अच्छा, हिते छा जे लाइ आयो आहे? साईं, हिते पीपल्स पार्टी जे कारकुन असांखे घुरायो ऐं जी मैसेज ॾिनो त तव्हांखे तंज़ीम में अटेंड करणी आहे। फार्म भरायो छा? जी अलहमदिल्ला फार्म भरायो कहिड़े आहे। उहिदे ते? उहिदे सदर जे, सिटी सदर जे। कहिड़ी तंज़ीम में? ही तंज़ीम जो नालो पीएस ॿियनि जे। हिते छा जे लाइ आयो? त इंटरव्यू हली रहियो आहे पीएसएफ जो, त उन पीएसएफ अच्छा, पीएसएफ जो छा कहिड़े उहिदे ते फार्म भरायो आहे? जी सिटी ते भरायो, सिटी सदर ते। जी छा था सम्झो हिते चूंडूं मेरिट ते थींदियूं? जी ॾिसूं था, अञा त फ़िलहाल इंटरव्यू हलनि पिया। मेरिट जी इंटर पास आहियां। जी हा। पढ़ाई कोन था करियो? जी न, हिकिड़ो साल रहिजी वियो, इंशाल्लाह नेक्स्ट टाइम वरी फॉर्म भराईंदासीं। केरु आहीं? गजू किथां खां आयो आहे? खिपरो का हिते छा करणु आयो आहे? हिते साईं पीएसएफ में असां उम्मीदवार आहियूं पीएसएफ जा। पीएसएफ जो? जी हाँ। अच्छा, हिन में कहिड़े उहिदे ते फार्म भरायो आहे? इन्फॉर्मेशन सेक्रेटरी खिपरो। जी हाँ, तालका। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।